नवधा भक्ति थींदी आ श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्म निवेदनम। सभिन को पहिरीं भक्ति आ श्रवण। रामायण में चवनि था प्रथम भगति संतन कर संगा। संतन जो तव्हां संग कयो एतिरी भक्ति कयव त बाक़ी 8 भक्तियूं संत कराए छॾींदव। कॾहिं चवंदव बुहारी पाए, कॾहिं चवंदव सेवा कर, कॾहिं चवंदव आरती कर, कॾहिं चवंदव भाई भंडारो बाट, कॾहिं चवंदव वे हाणे धुनी लगाए असां सां कीर्तन कर। ईअं करे करे संतन जे संग करण सां 9 ई भक्तियूं मिली वेंदियूं। राम जी आया न शबरी मैया वटि त चवनि था मां हे देवी हे सुंदरी 9 भक्तियुनि में अगर एक भी भक्ति हुजे तो मां उनखे मुक्ति ॾेई छॾींदो आहियां। दुनिया जी कोई अहिड़ी कॉलेज कोन्हे, कोई स्कूल कोन्हे, कोई इंस्टीट्यूट कोन्हे, कोई यूनिवर्सिटी कोन्हे कि जंहिंमें चवनि 10 सवालनि में तव्हां केवल एक जो जवाब ॾियो। उहे बि चवंदा आहिनि 5 में 3 ॾियो, 10 में 7 ॾियो। लेकिन भगवान था चवनि 9 में एक ही भक्ति हुजे तो मां उनखे मोक्ष ॾींदो आहियां। पर हे सुंदरी, हे भामिनी, हे देवी, हे शबरी, तो में तो 9 जी 9 ही भक्तियूं भरल पयूं। आहा, चओ हरे राम। तॾहिं त चवंदा आहिनि राम जी 4 कलाक रस्तो बदिले करे शबरी मैया ॾे विया उन जा जूठा ॿेर खाइण जे लाइ।